सालेपट खां ख़बर शामिल कयूं पिया। बरकत अली बंबरो जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद करबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में हर साल जियां हिन साल बि मीरानी माला सालेपट मां तारीख़ी मातमी जलूस कढियो वियो, जंहिंमें दुलदुल सेज झूला ऐं अली असगर जी शबीह खे सिंगारियो वियो। जलूस में आज़ादार हुसैन वॾे अंग में शिरकत कई। जलूस पंहिंजे रिवायती रस्ते जॾहिं सिटी जी मेन बाज़ार में दाख़िल थियो त हर गली मां या हुसैन हैदर मौला जो फलक शगाफ सदाऊं बुलंद कंदे जॾहिं मातमी दस्ता शामिल थिया त जलूस तमामु वॾे जलूस जी सूरत अख्तियार करे वियो। जॾहिं त शहरियुनि पारां हर गली में सबीले इमाम हुसैन अलैहिस्सलाम लॻायो वियो ऐं गर्मी खे मद्देनज़र रखंदे आज़ादारनि मथां गुलाब जो पाणी निछावर कयो वियो। वाज़े रहे त जलूस शाही बाज़ार मां थींदो कुझु देरि ताईं तीर चौक ते रोकियो, जिते आज़ादारनि पारां सीना ज़नी ऐं ज़ंजीरनि जी आज़ादारी जो भरपूर मुज़ाहिरो कयो। बाद में मरकज़ी इमाम बारगाह, जंहिंखे वॾो पिण सॾियो वेंदो आहे, उते इख़्तिताम पज़ीर थियो।